अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया अफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो त करप्शन जा बादशाह पाण खे कानून खां मथां समझी रहिया आहिनि। हुसैन नवाज़ जहिड़ा माण्हू कानून जा आदी आहिनि। सभिनी खे कानून जी पकड़ में आणण लाइ तहरीक ज़रूरी हुई। सुद समा बाबति मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान हाणे पंहिंजो रोइण ऐं तमाशो बंदि करे। शरीफ़ ख़ानदान 30 वरियनि जो हिसाब ॾिनो ऐं इमरान खान 10 वरियनि जो हिसाब नथो ॾेई सघे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो त कर्ज़नि खां छुटकारे लाइ असराइती हिकमत अमली जुड़ी वञे। जॾहिं त बजट में टाइम फ्रेम ॾियण, वधीक कर्ज़ न वठण ऐं पेंशन में 30% वाध कई वञे। हैदराबाद में राहोकी जी रवाज़िन पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। डॉक्टर गुलाम मुर्तज़ा पठान जो चवणु आहे त राहोकी में संदसि 1 एकड़ 10 घंटा ज़री ज़मीन ते हिकु बाअसर शख़्स कब्ज़ो करे वरितो आहे। वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, हियूं हेडलाइंस, तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन शुरुआत कंदासीं न ख़बर सां। तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो आहे त करप्शन जा बादशाह पाण खे कानून खां मथां समझी रहिया आहिनि। हुसैन नवाज़ जहिड़ा माण्हू कानून जा आदी न आहिनि। सभिनी खे कानून जी पकड़ में आणण लाइ तहरीक ज़रूरी हुई। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई सरबराह इमरान खान चयो त स्टेटस को हिकु तरफ़, तहरीक इंसाफ ॿिए तरफ़ आहे। हुन चयो त करप्शन जा बादशाह पाण खे कानून खां मथां समझी रहिया आहिनि। इमरान खान चयो त हुसैन नवाज़ जहिड़ा माण्हू कानून जा आदी न आहिनि। सभिनी खे कानून जी पकड़ में आणण लाइ तहरीक ज़रूरी हुई। तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो त हुक्मरान जल्द करप्शन सबबि पकड़ में ईंदा, इंसाफ जी फतेह थींदी। सुद समा बाबति मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान हाणे पंहिंजो रोइण ऐं तमाशो बंदि करे। शरीफ़ ख़ानदान 30 वरियनि जो हिसाब ॾिनो ऐं इमरान खान 10 वरियनि जो हिसाब नथो ॾेई सघे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जो 3 भेरो चूंडियल वज़ीर आज़म आहे। छूट बावजूदि हू पाण खे एहतसाब लाइ पेश करे रहियो आहे। हुन चयो त गॾियल जांच कमेटी तजवीज़ में नवाज़ शरीफ़ ॾिनी हुई, जॾहिं त शरीफ़ ख़ानदान सुप्रीम कोर्ट खे सभु ॼाण फराहम करे रहियो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त आइनी इदारनि जे रोज़ घुराइण बावजूदि इमरान खान पेश नथो थिए, जॾहिं त 30 साल अॻु जो हिसाब घुरण पंहिंजो हक़ समझे थो। संदन चवण त सुप्रीम कोर्ट जेको हिसाब घुरियो, शरीफ़ ख़ानदान इहो पेश कयो। सुद समा वारे मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान वज़ीर आज़म ते कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। खेसि रोइण ऐं तमाशो बंदि करणु घुरिजे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त कर्ज़नि खां छुटकारे लाइ असराइती हिकमत अमली जुड़ी वञे। जॾहिं त बजट में टाइम फ्रेम ॾियण, वधीक कर्ज़ न वठण ऐं पेंशन में 30% वाध कई वञे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो त हुकूमत जी बजट अवाम खे को लाभ न ॾेई सघंदी, जिन में तमामु घणी बहितरी जी ज़रूरत आहे। हुन चयो त बजट में टाइम फ्रेम ॾियण ऐं वधीक कर्ज़ न वठण जो ऐलान कयो वञे। सिराजुल हक़ चयो त नंढनि डेमनि लाइ बजट में टीड़ ते इज़ाफ़ो कयो वञे ऐं हारियुनि खे बिना व्याज जे कर्ज़ फराहम कया वञनि। संदसि चयो त लोह ऐं सीमेंट जी क़ीमतनि में वाधि वापसि वठी पेंशन में 30% इज़ाफ़ो कयो वञे। सिराजुल हक़ चयो त कर्ज़नि खां निजात लाइ मौसर हिकमत अमली इख़्तियार कयो वञे। नाज़रीन, हैदराबाद में राहोकी जी रवाज़िन पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। डॉक्टर गुलाम मुर्तज़ा पठान प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त राहोकी में संदसि 1 एकड़ 10 घंटा ज़री ज़मीन ते पीटीआई सां वास्तो रखंदे हिकु बाअसर शख़्स कब्ज़ो करे वरितो आहे। संदसि चयो त ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ राहोकी थाणे ते केस दाख़िल करायो वियो, पर पुलिस का बि कार्रवाई नथी करे। गुलाम मुर्तज़ा चयो त संदसि अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतजाज करण ते बाअसर शख़्स जे हथियारबंदनि संदनि घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद कयो। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसर ऐं पुलिस ख़िलाफ़ नोटिस वठी खेसि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। नाज़रीन, जे उमिरि में किताब खणी तालीम पढ़ाइण लाइ हज़ारे ॿार सुबुह जो स्कूल वेंदा आहिनि, उते लतीफ़ सरकार जी नगरी में ब्रिटिश शाह में हबीब चौक जा रवासी ॿार घरां रोज़गार जी तलाश में निकिरी पवनि था ऐं 150 जे घटि उजरत ते 12 खां 15 कलाक कमु करे सगर भातियुनि जो पेट पालीनि था। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। लतीफ़ सरकार जी नगरी भिटशा में बेरोज़गारी, बुख ऐं बदहाली सबबि सभई ॿारड़ा संदुनि घर भातियुनि जो पेट गुज़र करण लाइ घटि उजरत ते 12 खां 15 कलाक पोरियो कनि था। नंढी जमार में कुलनि ते वॾा ॿार हुजण सबबि हू मुख़्तलिफ़ कारखाननि में 150 रुपया ॾियाड़ी ते सॼो ॾींहुं पोरियो कनि था। जंहिं उमिरि में किताब खणी तालीम पढ़ण लाइ शहर जा हज़ारे ॿार वेंदा आहिनि, उते शाह हबीब चौक जा रहवासी केतिरा ई ॿारड़ा घरनि खां रोज़गार जी तलाश में निकिरी पवनि था। सॼो ॾींहुं सख़्तु पोरियो कंदड़ ॿारनि जो चवणु आहे त हू तालीम पढ़ाइण जो शौक़ु रखनि था, पर वालिदीन ग़रीब हुअण सबबि हू तालीम हासिलु करण बदिरां रोज़गार खे तरजीह ॾेई रहिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि, होटलनि ऐं कारखाननि में सुबुह खां सांझी ताईं घटि उजरत ते खां सख़्तु पोरियो करायो वञे थो।
बस स्कूल वञूं हाणे घर ई कयूं या स्कूल वञूं हाणे 150 रुपया कमायूं था घर ई था कयूं जे स्कूल वञूं त पोइ हाणे घर जो ख़र्च केरु कढंदो आहे। असां चारई मां घर मां निकिरंदा आहियूं पोइ ईंदा आहियूं शहर में पोइ किथे कंहिंखां पुछंदा आहियूं वाह कमकार आहे वाह किथे हो या किथे न हुयो जिथे मिलियो उते रोज़ कमु करे पोइ तारीख़ वठी हलिया वेंदा आहियूं। ॾियारी ते पोरियो कंदड़ ॿारनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि खे तालीम खां वधीक रोज़गार जी ज़रूरत आहे। वालिदीन ग़रीब आहिनि जेके तालीम ॾियारण जी सघ नथा रखनि, तंहिं करे हू घटि उजरत ते सॼो ॾींहुं मज़दूरी कंदा आहिनि। सिंध हुकूमत पारां हर साल तालीम लाइ करोड़ें रुपया बजट मुक़ररु करे सूबे में ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियारण लाइ कोशिशूं कयूं वञनि थियूं ऐं ॿारनि जे पोरे ख़िलाफ़ सख़्त कानून जोड़िया विया आहिनि। तंहिं हूंदे बि शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि चौकनि ऐं कारखाननि में मासूम ॿार सख़्त पोरियो कंदे नज़र अचनि था। नाज़रीन, हिन वक़्त जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaz.com।